अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन सिलसिले जो आख़िरी प्रोग्राम आहे। मां 2 पार्ट अॻु में करे चुको आहियां ऐं ही आख़िरी पार्ट आहे इन सिलसिले में। हालांकि तव्हांजे लाइ शायदि हिन प्रोग्रामनि जी एतिरी अहमियत न हुजे, पर छाकाणि त ही प्रोग्राम इंटरनेट ते अपलोड था थियनि ऐं हिननि प्रोग्रामनि जे रस्ते असां जेके हिंदू आहिनि उन्हनि खे अट्रैक्ट कयूं था त तव्हांजा जेके इल्हामी किताब आहिनि उहे क़ुरान वांगुरु आहिनि ऐं बिल्कुलु मज़मून साॻिया आहिनि। तंहिंजे करे तव्हांखे माना दावत थी ॾिजे त तव्हां इस्लाम में अचो। मक़सदु असांजो इहो आहे। हीउ मुंहिंजो इन सिलसिले में आख़िरी प्रोग्राम आहे। 2 प्रोग्राम मुंहिंजा महिरान टीवीअ ते हली चुका आहिनि ऐं काफ़ी माण्हू उनखे ॾिसनि था। इन्हनि 2 प्रोग्रामनि में असां साबित कयो त हिंदुनि जा जेके वेद आहिनि उहे बिल्कुलु इल्हामी आहिनि ऐं हिंदू जेके आहिनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा आहिनि, लेकिन हुननि पंहिंजे असुल खे विसारे छॾियो आहे। जेकॾहिं हिंदुनि जा वेद बिल्कुलु उन्हनि जो मादो क़ुरान वांगुरु आहे, असां हिकु आयत हुननि जी क़ुरान सां कंपेयर कई आहे त माना इहो इंसान त लिखी नथो सघे, इल्हामी आहिनि। पर हिंदू पाण खे अहले किताब कोन था चवनि। उनजो रीज़न आहे ही हदीस शरीफ़ आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हज़रत नूह खे आंदो वेंदो ऐं खांसि पुछो वेंदो त छा हिन पंहिंजी उम्मत खे ख़ुदा जा हुकुम पहुचाया हुआ? हू अर्ज़ु कंदो बेशक मुंहिंजा पालनहार। पोइ संदसि उम्मत खां पुछियो वेंदो त छा नूह तव्हां ताईं मुंहिंजा हुकुम पहुचाया? हू इनकार कंदा ऐं चवंदा त असां वटि त को बि ड्रिॼाईंदड़ यानी असां को नबी आयो ई कोन्हे को। पोइ हज़रत नूह खां पुछो वेंदो त तुंहिंजो शाहिद केरु आहे? ही हदीस शरीफ़ हले थी। हू चवंदो त मुंहिंजा शाहिद हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि उम्मत जा माण्हू आहिनि। उनखां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ तव्हांखे पेश कयो वेंदो ऐं माना मुस्लमान उम्मत खे तव्हां ही शाहिदी ॾींदव त नूह अलैहिस्सलाम हुकुम पहुचाया ऐं इहा आयत क़ुरान जी रसूल सल्लम पढ़ी। कहिड़ी आयत आहे? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व कज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन, जे असां तव्हांखे विच वारी क़ौम पैदा कयो आहे। लितकूनू शुहदा अलन्नास, त जीअं तव्हां माण्हुनि जे मथां शाहिदी ॾियो। व यकून रसूल अलैकुम शहीदा, ऐं अलाह जो रसूल तव्हां ते शाहिदी ॾिए। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो त मां हिननि खे इहा ॻाल्हि चई ऐं हे मां असां चवंदासीं त छाकाणि त असांखे नबी साईं ॿुधाई आहे, तंहिंजे करे इहे नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे पहुचायो। हाणे मां ग़ौर फरमायो त हिकु तरफ़ त हदीस मां मालूम थिए थो त हज़रत नूह जी उम्मत पंहिंजे रसूल खे सुञाण खां इनकार कंदी ऐं असां इहो बि ॼाणूं था त तमामु मज़हबी क़ौमुनि में सिर्फ़ु हिंदू क़ौम जो नबी गुम आहे। हिंदू क़ौम जो नबी गुम आहे। वरी सोचियो त छा इहो पधिरो दलील न आहे त हिंदू क़ौम हज़रत नूह जी उम्मत आहे? छो त क़यामत जे ॾींहं ते हिंदू चवंदा असांखे को बि नबी कोन आयो। इहो केरु थो चए? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अॼु बि हिंदू चवंदा त असांजो नबी कोन्हे, त इहो ईसाइनि जो क्रिश्चन जो ईसा अलैहिस्सलाम नबी आहे, यहूदियुनि जो मूसा अलैहिस्सलाम नबी आहे, मुस्लमान जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहे, त हिंदुनि जो नबी काॾे हो? जॾहिं की क़ुरान में मां पहिरें पार्ट में चई चुको आहियां त अलाह ताला फरमाए थो मां कंहिं बि क़ौम खे कोन छॾियो आहे जेको उन्हनि नबी न मोकिलियो हुजे। ईअं त थी नथो सघे न त अलाह ताला हिकिड़ी वॾी क़ौम ॾे नबी न मोकिले वरी उनखे चए त हलो तव्हां जहन्नम में, त चवंदासीं त असांखे तव्हां मोकिलो हो न असां ॾे। अलाह त चयो आहे मां कंहिं बि क़ौम खे नबीअ खां कोन छॾियो आहे। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं ही अहले किताब आहिनि त हाणे इन्हनि सां असांखे डील कीअं करिणो आहे उहो असां क़ुरान मां था वठूं। नंबर 1 अलाह ताला असांखे फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल या अहलल किताब, चए थो इहे क़ौमूं जेके तव्हां सम्झो था त तव्हां वटि इल्हामी क़ुरान आहिनि, इल्हामी किताब आहिनि। जीअं मिसाल तौरु क्रिश्चन चवंदा त बाइबल इल्हामी आहे, मञूं था आहे। यहूदी चवनि था त जेको सो सनन इल्हामी किताब आहे, ज़बूर मञूं था। असां था चऊं त हिंदुनि जा जेके वेद आहिनि असां कंपेयर कया आहिनि उन्हनि खे क़ुरान सां,
बिल्कुलु मिलनि था। त इन करे असां चऊं था त इहे बि इल्हामी किताब आहे। पर जीअं बाइबल खे जेको लिखियो वियो सो 200 साल खां पोइ लिखियो वियो, तंहिंजे करे उन में केतिरियूं शयूं अहिड़ियूं अची वियूं जेके असांजे क़ुर सां नथियूं मिलनि। असां बाइबल जे उन हिसे खे इल्हामी चवंदासीं जेको असांजे क़ुर सां टच थींदो। बिल्कुलु वेद जेके आहिनि से 6000 साल पुराणा आहिनि ऐं इहे हलंदा रहिया मेमरीअ ते, ॻाईंदा हुआ। 200 साल अॻु में पहिरियों दफ़ो वेदनि खे ॻाइण मां किताब में आंदो वियो। त जेके जेके हुननि जा सही रहिया, जेके उनखे उहो पार्ट आहे जेको क़ुर सां साबित आहे, मिले थो। ॿियो पार्ट जेको नथो मिले असां उनखे रिजेक्ट था कयूं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इन अहले किताब खे चओ, हाणे अचो त असीं हिंदुनि खे चऊं, ए हिंदू भाउरो तालो, माना अचो वेहो असां सां, इला कलमतिन सवाइन बैनना व बैनकुम, घटि में घटि उन्हनि आयतुनि ते अचो त अमल कयूं जेके तव्हांजे वेदनि में बि आहिनि, उहे साॻियूं क़ुर में बि आहिनि। ऐं ख़ासि तौर कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि जो अलाह ताला हुनजी हिफ़ाज़त कई आहे। पोइ चाहे वेद हुजनि, चाहे बाइबल हुजनि, चाहे ज़बूर हुजे, 3-4 कहिड़ियूं? नंबर 1 जॾहिं तव्हां ई असां में कामन कहिड़ी शइ आहे, अल्लाह नअबुदु इल्लल्लाह, असां हिकु अलाह खे पुकारींदासीं। ऐं वेदनि में बि आहे वला नुशरिक बिही शैया, इहो बि वेदनि में आहे त असां अलाह सां शिरक न कंदासीं। बाइबल में बि आहे वला यत्तखिज़ बादुना बादन अरबाबन मिन दुनिया, असां कंहिं बि इंसान खे, नबी अलैहिस्सलाम खे छॾे उन खां पोइ असां कंहिं बि शख़्स खे अहिड़ो दर्जो कोन ॾींदासीं जो नबीअ खां मथे थी वञे या क़ुर जी मुखालफ़त करे, तॾहिं बि मञूंसि, असां इहो कोन कंदासीं। फ़इन तवल्लव, पोइ अहले किताब असां तव्हांखे दावत ॾिनी आहे, पर जे तव्हां न ईंदव असां ॾे, पुठी ॾींदव, फ़क़ूलू, त पोइ तव्हां उन्हनि खे चई छॾियो, फ़क़ूल अशहदू बि अन्ना मुस्लिमून, त असां त बाबा तव्हांखे ॿुधाए था छॾियूं, तव्हां अचो न अचो, असां त हिन ते हलंदासीं। ख़तमु ॻाल्हि। ऐं इहा साॻी ॻाल्हि रसूल सल्लम ख़त लिखिया आहिनि। हे पाण ॾिसो नबी साईं जो ठपो लॻो पियो आहे, इहे सभिनी अहले किताबनि जे सरदारनि ॾे ख़त लिखिया अथऊं, इहो साॻियो ई लिखियो अथऊं, अचो असां सां वेहो। ऐं हीउ साॻियो ई हाणे इहो जेको मां तव्हांखे हथ अखरी ॾेखारी, इन जो वरी इहो रिटन जेको आहे, छा माना मां कंदो थो वञा त बिस्मिल्लाह रहमान रहीम मिन मुहम्मदिन अब्दुल्लाह व रसूली इला हरकिल अज़ीम, रोम जे बादशाह ॾे ख़त लिखियो अथनि। चए थो सलामुन अला मन अतब हुदा, जेको हिन ते हलंदो उनखे सलामती मिलंदी। अम्मा बाद, इन खां पोइ हाणे मां तर्जुमो थो कयां, मां तव्हांखे दावत ॾियां थो इस्लाम जी, जे मञींदव त अलाह ताला तव्हांखे 2 दर्जा ॾींदो, हिकिड़ो पंहिंजे दीन ते हलण जो, ॿियो असां ते। पर जे पुठी ॾींदव त तव्हांजे मथां तव्हांजो जेको अवाम आहे उनजो गुनाह तव्हांजे ॻिचीअ में पवंदो। तंहिंजे करे आयत नी तालो इला कलमतिन, जेका मां तव्हांखे माना करे ॿुधाई। हाणे जेकॾहिं तव्हां ऋग्वेद जूं ॿियूं आयतूं खणूं था, ऋग्वेद जी आयत 3 सिपारे में 34 नंबर 10 आयत लिखियल आहे त जुआ खेॾण वारनि खे सन साह घटि वधि ॻाल्हाए थो, उन जी ज़ाल खे छॾे ॾिए थी, जुआरीअ खे को शख़्स ओधर न थियो। बिल्कुलु सही आहे, जुआ करण वारे जो रूह तंग थो थिए, साह ॿूसाहटिजे थो उन माण्हूअ जो। उन खां पोइ शराब खां मना, वेद में 13-34-10 में आयत आहे, शराब पीअण खां बाद जो नशो, शराब पीअण वारे दिलि में पंहिंजी जाइ बणाइण लाइ जंग कंदो रहे थो। माना जॾहिं शराब हुन सां जंग कंदो त हू माण्हुनि सां जंग कंदो। तंहिंजे करे क़ुर में इन जे अचे थो इन्नमा युरीद शैतान, शैतान इहो थो चाहे ऐं यू के बैनकुमुल अदावत वल बग़दा, त तव्हां में झेड़ो विझे ऐं बुग़्ज़ विझे, फिल ख़मर शराब जे करे, व मैसर जुआ जे करे, व यसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह, ऐं अलाह खां तव्हांखे दूर करे, व अने सलात निमाज़ खां दूर करे, व हल अंतुम मुंतहून, त अलाह चए थो हीउ क़ुर ॿुधो था, पोइ मुड़ंदव कोन मुड़ंदव। ये 2 शयूं हू बि ईअं था चवनि, लेकिन अलाह चए थो सभु अहले किताब बुछड़ा न आहिनि, असां सभिनी खे इक्वल न कंदासीं। रब चए थो व मिन अहलिल किताब, कुझु अहिड़ा बि अहले, पोइ चाहे हिंदुनि में हुजे, ईसाइन में, यहूदियुनि में, मन इन तामनहू बि कंतारई युअदही इलैक, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ढेर पैसनि बि अमानत ॾींदव त तव्हांखे मोटाए ॾींदा। व मिनहुम मई इन तामिनू बीन, ऐं ॿिया जंहिंखे थोरा बि ॾींदव, कहिड़ा निभाग आहिनि,
ला युअदी इलैक तव्हांखे न मोटाए ॾींदा इला मां दुम त अलैहि क़ाइम जेसिताईं मथां वञी ॻिचीअ ते चढ़ी न वेहंदो कोन मोटाईंदा। ईअं आहिनि हिंदुनि में। असां नंढे लाइ ॾिठा त हिंदू हुआ नेक हूंदा हुआ, ॿाहिरि पिंजरा टंगींदा हुआ जंहिंमें अन्न विझंदा पखी खाईंदा हुआ। ऐं ख़ासि तौरु मां त असां त ग़रीब, मुंहिंजी ॾाॾी हिकिड़ी दादी वाणियाणी जे घर वेंदी हुई त असां वेंदा हुआसीं, असांखे फुल्का खाराईंदी हुई, असांखे कंदी। उन में चङा शख़्स हुआ। उन खां पोइ इन हिंदुनि खे व्याज खां मना थियल आहे। चए थो घणो धन हासिलु करण जी उमेद में धन ओधर ते ॾियण वारनि जे धन खे ऐश्वर माना ए अलाह तूं खसे वठी थो। हाणे इहे जेके आहिनि हिंदू जेके आहिनि से छा था चवनि, क़ुर में उन्हनि जे बारे में हिकिड़ी आयत आयल आहे इन मामले ते। चवनि था त पहिरीं त अलाह थो चवे या अहल किताब, ए अहले किताब लिम तलबिसून हक़ बिल बातिल, तव्हांखे जे वेदनि में जेकॾहिं का सही ॻाल्हि लिखियलु आहे त उनखे ठगी करे लिकायो छो था। तलबसून माना वेड़णु, तव्हां छो था वेड़ियो बातिल खे हक़ ते। व तक़्तुमून अल हक़, ऐं हीअ आयत माना पंहिंजी हीअ आयत आहे न, लिकाए था छॾियो, इनखे लिकाए था छॾियो। अंतुम तालमून, ख़बर बि अथव त वेद में ही मना थियल आहे, तव्हां लिकायो था। अलाह चए थो ख़बर त छो था इन कनि। जस्टिफिकेशन कीअं था ॾियनि उहो क़ुर ॾसे थो। ज़ालिक इन लाइ ईअं था कनि बि अनहुम कालू, उन्हनि जी जस्टिफिकेशन इहा आहे लईस अलैना फिल उम्मीन सबील। बाबा असां हिंदुनि जो त पंहिंजो धर्म आहे न, हिननि मुस्लमाननि खे असां बेदीन था सम्झूं, या ख़ासि तौरु थर में हले पियो थो। हे थरी ॼट आहिनि, इन्हनि जो असांखे वेदनि हुकुम कोन ॾिनो आहे त असां इन्हनि सां बि भलो हलूं। माना जो तर्जुमो ई आहे त लईस अलैना फिल उम्मीन सबील, माना जेके असांजे दीन ते न आहिनि उन्हनि जो असांजे मथां का ज़िमेदारी कान्हे का। अलाह थो चए भई यक़ूलून अलल्लाहिल कज़्ब, चए थो अलाह ते कूड़ था। किथे अलाह ॾिनी आहे का आयत जेकॾहिं तव्हां जेको दीन में न हुजे या कोई ॼट हुजे त उनखे ठोके ॾियो। वहुम यालमून, ख़बर बि अथनि। तंहिंजे करे अलाह ताला इन्हनि खे चवे थो। हाणे इहा मुंहिंजो अॼु इनशाला टीवीअ ते हलंदो। हाणे ख़िताब आहे त ए हिंदू भाउरो, कुल या अहलल किताब, अलाह असांखे चए थो त ए हिंदू भाउरो लिम तकफ़ुरून बि आयात अल्लाह, तव्हां अलाह जे आयतुनि जो कुफ़ुर छो था कयो, छो था उन्हनि खे लिकायो। वल्लाहु शहीदुन अला मा तामलून, जेको कयो था अलाह सॼो रिकॉर्ड पे थो रखे तव्हांजो। ऐं बाक़ी असांखे तो अलाह साईं फरमाए त छाकाणि त तव्हां पंहिंजे क़ुर खे पढ़ी उन ते अमल था कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तव्हांखे शयूं चयूं आहिनि उन ते अमल था, छो त क़ुर जी तशरीह सुन्नत आहे। हिन ते कंहिं हली ॾेखारियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा हली ॾेखारियनि न। त केरु ईअं माण्हू न चवे त हे थ्योरिटिकल किताब आहे, प्रैक्टिकली पॉसिबल ई कोन्हे को, त उन्हनि प्रैक्टिकल करे ॾेखारियो आहे। त अलाह ताला असांखे चवे थो कुंतुम ख़ैर उम्मतिन, हिन जे करे, हिन ते हलण जे करे ऐं पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हलण जे करे तव्हां बहितर उम्मत आहियो। उख़रिजत लिन्नास, तव्हांजी ड्यूटी आहे ॿियनि माण्हुनि जे लाइ, जेके ॿिया माण्हू आहिनि, जेके अहले किताब आहिनि, हिंदू आहिनि, ॿियूं क़ौमूं आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांखे तयारु कयो आहे। तामरून बिल मारूफ़, ऐं तव्हां हुकुम कंदव भलाईअ जो। व तनहून अल मुनकर, तव्हां बुराईअ खां माण्हुनि खे रोकींदव। व तूमिनून बिल्लाह, ऐं तव्हां पको अलाह ते ईमान आणींदव। तंहिंजे करे अलाह वरी थो चवे अहले किताब खे, वलौ आमन अहलुल किताब। हाणे मां तर्जुमे चवंदो जेकॾहिं इहे हिंदू भाउर ईमान आणनि, लकान ख़ैरुल लहुम, तो इन लाइ भलाई आहे इन में। मिनहुमुल मोमिनून अक्सर फासिकून, लेकिन कुझु हिंदू अहिड़ा पंहिंजो पंहिंजे वेदनि ते हलनि था ऐं अक्सरत कोन था हलनि, फासिक आहिनि। लेकिन अलाह ताला फरमाए थो लैसू सवाअन मिन अहलिल किताब, चए थो सभु हिकु जहिड़ा बुछड़ा न आहिनि अहले किताब, चाहे यहूदी हुजनि या ईसाई हुजनि या हिंदू हुजनि। उम्मतुन क़ाइमतुन यतलून आयातिल्लाह अना लैल वहुम यसजून, जेके पंहिंजनि किताबनि में जेके आयतूं आहिनि उन ते क़ाइमु रहनि था, राति जो पढ़नि था ऐं पंहिंजे रब खे सजदो कनि था। भॻवान जो तर्जुमो आहे अलाह। ऐं मां तव्हांखे अॻियां लेक्चर में ॾिसो त हुननि जो भॻवानु हिकु आहे। हे जेके हेठियूं जेके मूर्तियूं ठाहियूं अथनि इहे बुज़ुर्गनि जूं ठाहियूं अथनि, छो त हुन वटि क़बरूं त आहिनि कोन। पोइ हुन मूर्तीअ ॾे ॾाढो वञनि था, पोइ हुनजो अक़ीदो आहे त इहा मूर्ति उहो जेको जंहिंजी बुज़ुर्ग जी शिकिल आहे उहो जन्नत में भॻवान वटि वेठो आहे, उनखे कम्यूनिकेट थी करे। त हू मूर्तीअ खे चवंदा मोबाइल, मूर्तीअ जे लाइ तव्हां लिटरेचर में चवंदा हाज़ा कम्यूनिकेशन इक्विपमेंट, जेका उन DT ते आवाज़ थी पहुचाए। त अलाह फरमायो त हिन में के चङा माण्हू बि आहिनि। यूमिनून बिल्लाह व यौमिल आख़िर, इन्हनि मां केतिरा आहिनि जेके पंहिंजे अलाह खे मञनि था ऐं आख़िर जो बि यकीन अथनि।
हाणे आख़िर जो जेको हिननि वरी छा बिदतूं अची वियूं आहिनि। हाणे हिननि में जन्नत जो तसवुरु आहे ऐं जहन्नम नर्क जो बि तसवुरु आहे, लेकिन इन्हनि जे मुलनि इन खे जीअं असांखे बिदतुनि में विधो आहे हुनखे विधो अथनि न। तव्हां मरी वेंदव त वरी तव्हां जनमु वठंदव, जे चङा हूंदव त चङे शिकिल में, ऐं जेकॾहिं किना हूंदव त ॿिला वरी ॼमंदव या की कुता ॼमंदव या आख़िर। हालांकि इहो इन जे वेदनि में किथे बि अहिड़ो कॉन्सेप्ट कोन्हे। जेकॾहिं इहो कॉन्सेप्ट आहे त पोइ वेदनि में जन्नत जो छो ज़िक्र आहे? पोइ जन्नत कॾहिं मिलंदी? हे जो जेकॾहिं इन साइकिल में पिया था हलनि सॼी उमिरि, त पोइ जन्नत में कीअं वेंदा? इहो ग़लति आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त इहे इन्हनि में के आहिनि जेके नेकीअ जो हुकुम कनि था, बुराईअ खां रोकनि था, ख़ैरात में वधी वधी अमल कनि था, उलाइका मिन सालिहीन। अलाह फरमाए थो व इन मिन अहलिल किताब, जेकॾहिं इहे अहले किताब, पोइ चाहे हिंदू या ईसाई, लमई योमिन बिल्लाह, जेकॾहिं अलाह खे मञनि, वमा उनज़िल इलैकुम, जेके हुननि वटि पंहिंजा वेद आहिनि उन्हनि ते बि हलनि, वमा न जेके हिन क़ुरान ते बि हलनि, वमा उनज़िल इलैहिम, ऐं पंहिंजे वेदनि ते बि हलनि। कहिड़नि पार्ट ते? जेके हिन सां मिलनि था, ॿिन्ही ते अमल कनि, ख़ाशीन लिल्लाह, अलाह खां डिॼंदे डिॼंदे, ला यशरू बि आयत लाइ समननि कलीला, ऐं पंहिंजे वेदनि जी आयतुनि खे ॾोकड़नि ते न विकिणनि। हाणे इहे हिंदू शराब जा दुकान खोलियो वेठा आहिनि न, माना इहे ॾोकड़नि कमाइण लाइ पंहिंजे इल्हामी किताब जे आयतुनि जा मुनकर आहिनि। हे जेके सूद ते थरनि खे हलाइनि पिए था पंहिंजे इल्हामी किताब जे ॾोकड़नि जे करे, त अलाह चए थो ला यशरून बि आयात अलाह समनन कलीला, क़ुरान जे आयतुनि खे, वेदनि जे आयतुनि खे, बाइबल जे आयतुनि खे ॾोकड़नि ते न विकिणो। उलाइक लहुम अजुरहुम, जेके ईअं न कंदा उन्हनि खे अजुर आहे इंद रब्बिहिम इन अलाह सरील हिसाब, अलाह जो हिसाब तकिड़ो आहे। अलाह फरमाए थो लईस बि अमानीकुम वला अमानी अहलिल किताब, चए थो जेके बि ही ॻाल्हियूं कनि था उन्हनि जो बि को क़दुरु कोन्हे, न को तव्हांजे ॻाल्हियुनि जो क़दुरु। जेसि ताईं मई यमल सूअन यूज़ भई बुरो कंदो, पोइ चाहे मुस्लमान हुजे, हिंदू, यहूदी हुजे, त उनखे बुराईअ जो बदिलो मिलंदो। वला यद लहू मिन दूनिल्लाह वलियूं वला नसीरा, न अलाह जो दोस्त थींदो, उनजी मदद कंदो। चए थो तव्हांजे चवण सां न थींदो, अमल तव्हां कयो। अलाह ताला फरमाए थो व मई यमल मिन सालिहात, पोइ जेके नेक अमल कंदो, मिन ज़करिन उनसा, चाहे औरत आहे या मर्द आहे, उहो मोमिननि, पर मोमिन हुजे याने हिन कोर्स जे किताब मुताबिक़ कंदो, फ़ उलाइक, त उन्हनि खे यदखुलूनल जन्नत, जन्नत में दाख़िल कयो वेंदो, वला युज़लमून नकीरा, उन्हनि ते ज़रो बि उन्हनि सां नाइंसाफ़ी ज़रे जेतिरी बि न थींदी। व इन मिन अहलिल किताब, लेकिन अलाह फरमाए थो त अहले किताब जेके हींअर नथा मञनि, हिकिड़ो टाइम ईंदो, कहिड़ो? जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि दुनिया में ईंदो, हिन दुनिया में अची ऐं हिन दुनिया में वरी ईंदो, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबे थी ईंदो। त चए थो व इन मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनन्न बिही, इन ॻाल्हि ते हुननि खे यकीन अची वेंदो, क़बल मौत ई, उन खां हज़रत ईसा अलैहि मौत खां अॻु में, छो त अञा मौत न आहे, उहो जहिड़ो आहे। जॾहिं ईंदो पोइ आख़िर जो तबई मौत थींदो, त पोइ सभई अहले किताब उनखे मञींदा। व यौमल क़ियाम यकून अलैहिम शहीदा, ऐं क़याम जे ॾींहं ते इन ॻाल्हि जी उहो शाहिदी ॾींदा। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो या अहलल किताब, ए अहले किताब, जेकॾहिं तव्हां वटि इल्हामी किताब आहिनि, तव्हां वटि असली आयतूं आहिनि जेके रब जे तरफ़ां आहिनि, ऐं उहे कहिड़ियूं? उहे आयतूं, छाकाणि त अलाह आयतूं त मटाए कोन थो न, हीअ आख़िरी क़ुरान ऐं हीअ अथेंटिक इन लाइ आहे जो जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयत में लिखियो वेंदो, ओॾीमहिल जो ओॾीमहिल राइट थींदो। तंहिंजे करे हिन जे ज़ेर ज़बर में फ़र्क़ु न ईंदो। हिंदुनि जो वेद 6000 साल पुराणा आहिनि, सिर्फ़ु 200 साल अॻु में लिखिया विया। यहूदीन जेके ईसाई आहिनि, ईसा अलैहिस्सलाम खां पोइ 200 साल खां पोइ बाइबल राइटिंग में आंदो वियो आहे। त हीअ त अथेंटिक आहे, माना हीअ क़ुरान पाक इन सभिनी जे मथां फ़ैसिला कंदड़ आहे। इतां असां ॾिसी ॿुधाईंदासीं त तव्हांजे वेदनि में कहिड़ो पार्ट हक़ीक़ी आहे, कहिड़ो पार्ट माण्हुनि विधो आहे। त अलाह फरमाए थो या अहलल किताब, ए अहले किताब, ला तग़लू फी दीनकुम, पंहिंजे दीन में ग़ुलू न कयो, वधी न वञो। वला तक़ुलू अल्लाह इल्लल हक़, अलाह ते कूड़ न हणो, अलाह ते ॻाल्हि कयो जेका सची हुजे। हाणे जेकॾहिं हे शराब था विकिणनि ऐं चवंदा थरनि खे असां व्याज ॾियणो, असां ते कोन्हे असांजे दीन में, त इहो अलाह ते कूड़ था हणनि। इनमा मसीह ईसा इब्न मरियम रसूलुल्लाह व कलमते, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको आहे सो बीबी मरियम जो पुटु हो, अलाह जो रसूल जो कलमो हो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई ते माण्हू जेके आहिनि न इहे ट्रिप ॾेई अॻिते वधनि था शोबाज़ीअ लाइ ऐं पंहिंजे नबियुनि जा दर्जा अलाह ताईं पहुचाइनि था, त रसूल ते मना करे छॾी। चए थो हीअ हदीस शरीफ़ आहे, ला ततरूनी, मूंखे मुंहिंजे दर्जनि खे न एॾो वधायो, कमा अतरत नसारा इब्न मरियम, जेतिरो हुननि ईसा अलैहिस्सलाम खे वधाए अलाह करे छॾियो। इन्नमा अना अब्दुन, आऊं बानो आहियां अलाह जो, फ़क़ूलू, तंहिंजे करे मुंहिंजो नालो कीअं वठो, चओ अब्दुल्लाह व रसूली, अलाह जो बानो ऐं अलाह जो रसूल, न कि अलाह जो पुटु या अलाह। भली तव्हां जेको आहे सो तर्जुमो पढ़ो। हज़रत उमर रज़ी अल्लाह फरमाते हैं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि मेरी तारीफ़ में मुबालगा हद से न करो, जैसे निसारा ने हज़रत इस्लाम को तारीफ़ में मुबालग किया कि अल्लाह का बेटा ही बना दिया। मैं अल्लाह ताला का बंदा हूँ, इसलिए मुझे अल्लाह का बंदा और उसका रसूल कहो। शमाइल तिरमिज़ी जिल्द नंबर 1 हदीस नंबर 308। तंहिंजे करे शाह अब्दुल लतीफ़ चए थो त शिरक न कयो। चए थो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जिन, जंहिंजे दिलि में तस्बीह आहे सुभान अल्लाह, ऐं बहितरीनु तस्बीह आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। जेकॾहिं तव्हां इहा न यादि करे छॾियो, ख़ुदा जो कसम तव्हांखे तारे छॾींदी। ऐं इन जो मुंहिंजो पंहिंजो तजुर्बा, जॾहिं ॿाहिरां मां मास्टर्स करे आयुसि ऐं हिते क़ुरान जॾहिं मां पढ़ियो त मूं सोचियो त मां असिस्टेंट इंजीनियर्स कमीशनूं हलंदियूं। पोइ मां इन कमीशन खे छॾण लाइ 3 महीना सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अज़ीम पढ़ियो। मूंखे सऊदी अरब जी वीज़ा मिली, उते वञी वॾो मके में प्रोजेक्ट कयुमि। इहो अल्लाह ताला चवनि था, इन जे बारे में रसूल फरमायो आहे कहिड़ो आहे, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। रसूल फरमायो कलमतान, माना 2 जुमला आहिनि, ख़फ़ीफ़तान अलल लिसान, ज़बान ते पढ़ण में आसान, सकीलतान हबीबतान इलल्लाह, अल्लाह खे प्यारा आहिनि, व सकीलतान फिल मीज़ान, ताराज़ीअ में जो वज़न वॾो आहे। त छा लथी इहा ॻाल्हि थो करे, तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जिन, तंदू जे तलब जूं वहदत सिर वजन, वहदहू ला शरीक लह, घुरबो सिर्फ़ु अलाह खां। हिंदुनि मूर्तियूं लॻायूं बुज़ुर्गनि जूं, छाकाणि वटि क़बरूं कोन्हनि। ऐं असांखे रसूल सलाम ॿुधायो त हर नेक बुज़ुर्ग हिन वक़्तु जन्नत में वेठो आहे, उनजो रूह अछे पखीअ में उते घुमे थो, खाए थो। हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे। ग़ैब जी ख़बर केरु ॿुधाईंदो, मौलवी ॾसींदो न। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे को। इहे जेकॾहिं नेक आहिनि त इहे जन्नत में आहिनि, पर बुत कोन्हनि, पखीअ में आहिनि। शहीद अलाह वटि वेठा आहिनि, बुत कोन्हनि, सावनि पखियुनि में आहिनि। बद शख़्स कारनि पखियुनि में आहिनि, जंहिंखे जहन्नम में सुबुह शम सैर थो करायो वञे। हिन क़बर में रसूल कंहिंजो रूह कोन्हे को। तंहिंजे करे विच ते मूर्ति रखी आहे त जीअं मोबाइल त हुननि ते आवाज़ु पहुचाए, असां वटि मोबाइल बि कान्हे का, छो त उहे असांखां वधीक एडवांस आहिनि, टेक्नोलॉजी में बि एडवांस आहिनि। त चए थो वहदहू ला शरीक लह, इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जिन जी। अलाह बि साॻी ॻाल्हि थो करे, इन्नमा इलाहुन इलाहु वाहिद, अलाह चए थो मां अकेलो आहियां। जॾहिं मुंहिंजी दुनिया ठाही तॾहिं बि अकेलो हुउसि, हींअर हलाइण में बि अकेलो आहे। ईअं त न आहे त अलाह साईं हेॾी वॾी दुनिया ठाही, पखी ठाहियईं, झिरकियूं ठाहियईं, समुंड ठाहियईं, बनियूं ठाहे, ऐं हाणे जॾहिं वरी हुनखे मेंटेन थो करे त हुनखे ज़रूरत आहे माण्हुनि जी त हुनखे हेल्प कनि। चए थो अलाह सभु कम अकेलो करे थो, सुभान हू, माना हुन में को ऐब कोन्हे को, त उहो थकिजी पियो आहे। चए थो न सूरह हिन में आयतल कुर्सीअ में, अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, न हुनखे निंड थी अचे न निंड जो झुटको थो अचेसि। त हे थो चए न सुभान हू, हुन ऐबनि खां पाक आहे। ऐं यकून लहू वलदुन, पुटु छाजे लाइ हूंदो हुनखे, लहू मां फिस समावात मां फिल अर्द, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, पुटु छा कंदो। वकफ़ा बिल्लाहि वकीला, ऐं हिते माना छा आहे, अलाह पाक तव्हांजे हर कम करण जे लाइ काफ़ी आहे 100%। ऐं तंहिंजे करे हिंदुनि करे छॾिया आहिनि 3 अलाह, हिकु अलाह खे 3 कयो अथनि, ब्रह्मान विष्णु ऐं शिवा। वरी ईसा आहिनि 3 अलाह कया आहिनि, फादर सन ऐं स्पिरिट। मुस्लमान बि आसे आसे वञनि पिया था, अलाह अज़ वजल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली इनखे अलाह था कनि। मिसाल तौरु नबी साईं लाइ छा था चवनि, हे अहमद रज़ा बरेलवी, वही जो मुस्तवी अर्श था खुदा होकर उतर पड़ा है मदीने में मुस्तफ़ा होकर। हर क़ौम 3 ते पई वञे, ऐं पंहिंजे नबियुनि खे गुलू करे अलाह करण वारा आहिनि।
अल्लाह ताला छा थो फरमाए, या अहलल किताब कद जाकुम रसूलुना, ए अहले किताब हिंदुओ ईसाई यहूदियो तहां ॾे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे, युबैन लकुम ऐं तव्हांजो ज़ाहिर थो करे, कसीरन मिमा कुंतुम तुख़फून, जेके तव्हां लिकायो वेठा आहियो शयूं। हिंदू लिकायो वेठा आहिनि न, शराब बि था पीअनि, विकिणनि बि था, जुआऊं बि कनि था, वरी शिरक बि कनि था, इहे लिकाइनि था न। आयातूं त मां कढी तव्हांखे ॾेखारियूं त चई त हीउ आयो आहे क़ुर ऐं रसूल जेको तव्हांजा इहे लिकल शयूं ज़ाहिर कंदो, मिनल किताब, तव्हांजे किताबनि मां, या फूअन कसीर, चए थो अञा त मां, अलाह चए थो केतिरियूं शयूं छॾे थो ॾियां। कद जाकुम मिन अल्लाह, अल्लाह वटि तव्हां वटि आयो आहे नूरूं व किताबुन मुनीर, किताबुन मुबीन। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो त या अहलल किताब, ए अहले किताबो, कद जाकुम रसूलुना, तव्हां वटि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे, युबैन लकुम अला फ़तरतिन मिनर रुसुल, काफ़ी अरसे खां पोइ तव्हां वटि रसूल आयो आहे, अन तक़ूलू, पोइ मतां चओ, मां जा ना में बशीर व नज़ीर, त असांखे त वक़्तु गुज़री वियो, असां वटि त को नओं रसूल त कोन आयो। हाणे हिंदू बि ईअं चवंदा न, हो त चवंदा असां ॾे को नबी आयो ई कोन्हे को। पर तव्हांखे मां हदीस ॾेखारी त इहे नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहिनि, चवंदा असां वटि कोन हो नबी आयो, लेकिन चए थो त असां तव्हां ॾे हीउ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लाइ मोकिलियो आहे त तव्हां ते हुजत क़ाइमु थिए, ईअं न चओ त असांखे, असां ॾे केरु कोन, फ़क़त जाकुम बशीरूं व नज़ीर, बेशक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾे बिशारत ऐं तव्हांखे ख़बरदार करणु आयो आहे। वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ ते कारी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, हिन जे यजुर्वेद में अचे थो त उहो ग़ैर शिकिल, अल्लाह जी का शिकिल कान्हे, उनजी मूर्ति नथी ठही सघे। ग़ैर मुजस्सम, अल्लाह जो मुजस्मो ठही कोन थो सघे, अज़ली शयुनि खे रूप ॾींदड़ ख़लकींदड़ आहे। पोइ उनजी मूर्ति तव्हां कीअं था लॻायो, जॾहिं चओ था त उनजी शिकिल ठही नथी सघे। तंहिंजे करे हुननि छा कयो, जो नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्गनि जूं हिंदुनि वांगुरु मूर्तियूं मके जे मुशरिकनि लॻायूं, नबी साईं जे अचण खां अॻु में। इहे हिंदुनि जूं मूर्तियूं आहिनि, छो त इहे नूह अलैहिस्सलाम जा क़ौम जा बुज़ुर्गनि, हदीस शरीफ़ में अचे थो। त तंहिंजे करे जेको आहे सो लॻायूं। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त न, अलाह खां डायरेक्ट घुरो, इन्हनि बुज़ुर्गनि जे वसा सां इस्लाम में का ॻाल्हि कान्हे का। ऐं हू छा था चवनि था हिंदू त यजुर्वेद 23, अल्लाह तू ई जानदार बेजान जी पूरी काइनात में ला शरीक, लाफ़ानी हुक्मरान आहीं, हिन जहां जो आकाए अज़ीम, शहनशाहनि जो बादशाह आहीं, तुंहिंजो इक़्तिदार ऐं मुंज़। पोइ हुन में शिरक कीअं था कनि, वरी चवंदा त अल्लाह चवे थो, ॿुधायो मूंखां केरु अव्हांखे नज़दीक आहे, मां अव्हां जो मुहाफ़िज़ आहियां। क़ुर में अचे थो न त असां, अल्लाह चए थो अना अकरम मिन हबलिल वरीद, अल्लाह चए थो मां तव्हांखे साह जी रॻां वेझो आहे। इहे साॻी माना आहे न हिन जी बि, इहे आयतूं पाण में मिलनि थियूं। तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे हिकिड़ी शइ हाणे सम्झाए थो। पहिरीं ॻाल्हि आहे त चए थो वला तुजादिलू अहलल किताब इल्ला बिल्लती अहसन। तर्जुमो आहे त जेकॾहिं तव्हां इन अहले किताब हिंदुनि खे तव्हां सम्झाइणु चाहियो था त विढ़ो न। तुजादिलू माना जिदाल, झेड़ो न कयो उन्हनि सां, न चओ तव्हां काफ़र आहियो, तव्हां अहिड़ा आहियो, फलाणा आहियो, इल्ला बिल्लती अहसन, पर प्यार जे तरीक़े सां सम्झायो। ऐं अल्लाह ताला कानून छा थो ॾसे, चए थो लम यकुन लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब अल मुशरिकीन मुनफ़कीन। चए थो इहे अहले किताब आहिनि न, हिंदू आहिनि, शिरक कनि था, यहूदी शिरक कनि था, इहे कोन इन शिरक तां ऐं इन तां दीन तां हटंदा, हता जेसि ताईं ताती हुमल बईन, जेसिताईं तव्हां हुनखे क़ुर न पहुचाईंदो। हीउ तरीक़ो आहे न क़ुर पहुचाइण जो, ईअं ॾींदासीं कोन। असांजो वतन वेदनि में असां बि चऊं था त क़ुर में अल्लाह फरमाए थो त मुनफ़कीन माना न हटंदा, हता ओसि ताईं ताती हुमल बईन, जॾहिं तव्हां हुनखे अल्लाह जो क़ुर पहुचाईंदो, जंहिंजूं माया सिजून। रसूल मिन अल्लाह यतलू सूफ़न मुतहरा, अल्लाह जो रसूल पढ़े थो हिन क़ुर जा सहीफ़ा जेके पाक आहिनि। फ़ीहा कुतुबुन कय्यम, हिन में सभु मज़मून मज़बूत आहिनि, बिल्कुलु बेस वारा मज़मून आहिनि। वमा तफ़र्रक़ लज़ीन ऊतुल किताब इल्ला मिन बाद मा जाहमुल बय्यिना। उन खां पोइ अल्लाह फरमाए थो वमा उमिरू, अल्लाह चए थो मुंहिंजो त आर्डर आदम अलैहिस्सलाम खां हिकिड़ो ई रहियो आहे, कहिड़ो, इल्ला लियाबुदुल्लाह, अल्लाह खां घुरो, अल्लाह खे पुकारियो, मुख़लिसीन लहू दीन, ख़ालिसन, ॿियो हुन में शिरक न कयो, हुनफ़ा सिधा थी, व युकीमू सलात, ऐं ॿियो नंबर निमाज़ क़ाइमु कयो, व यूतू ज़कात, ऐं ज़कात ॾियो, व ज़ालिक दीनुल क़य्यिम, इहो ई पको दीन आहे, इहो ई दीन सिधो आहे। इन लज़ीन कफ़रू
वमिन अहल किताब अल मुशरिकीन, जे न सुधरंदा काफ़र ऐं अहले किताब ऐं शिरक करण वारा, पोइ वेंदा फ़ी नारे जहन्नम, जहन्नम में वेंदा, ख़ालिदीन फ़िहा, हमेशह रहंदा। उलाइकुम शरुल बरिया, या बुछड़ी क़ौम आहे, या बुछड़ी जिन्स आहे। इन लज़ीन आमनू व अमिलु सालिहात, जेके नेक अमल ईमान आणे नेक अमल कनि था, उलाइकुम ख़ैरुल बरिया, इहा बहितरीन जिन्स आहे। जज़ाहुम इंद रब्बिहिम, अल्लाह वटां हिननि खे सुठो बदिलो मिलंदो। कहिड़ो? जन्नात अदनिन, जन्नत अदन, तजरी वहनि थियूं, मिन तहथा, उन जे हेठां, अनहार नहरूं, ख़ालिदीन फ़िहा अबदा, ये परमनेंट ज़िंदगी हूंदी। रज़ी अल्लाह अनहुम, इन्हनि सां अल्लाह राज़ी थी वियो। व रज़ू अन, इहे अल्लाह सां राज़ी थी विया। ज़ालिक लिमन ख़शिय रब, इहा फैसिलिटी उन्हनि खे मिलंदी जेके हिन 60 साल जी ज़िंदगी में अल्लाह खां डिॼी ज़िंदगी गुज़ारींदा। मां अल्लाह पाक खां दुआ थो घुरां, ऐं हींअर प्रोग्राम अॼु 5 बजे टीवी ते रिलीज़ थींदो ऐं व्हाट्सअप ते वेंदो। इहे तव्हां हिंदू भाउरनि ॾे मोकिलियो, अञा 3 क़िस्तूं आहिनि, 3 मोकिलियो उन्हनि ॾे। इहो तव्हांजो हाणे मथां फ़र्ज़ु आहे त इनखे तबलीग करे हुननि ताईं पहुचायो, छो त हिंदू मुस्लमान खां परे न आहिनि। असां सभु हिंदुनि मां मुस्लमान थिया आहियूं, ॿाहिरां त कोन आयासीं। असां सभु हिंदुनि मां मुस्लमान थिया आहियूं, जेके इंडिया पाकिस्तान बांग्लादेश माण्हू, असांखां परे कोन्हनि के। तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं हुननि ताईं इहा शइ इन तरीक़े सां, छो त अलाह चए थो न क़ुर में, त हुननि सां प्यार सां बहस कयो। हाणे हिकिड़ो हुननि मां को ग़लती थो करे, मंदर ड्राए दे, अलाह ताला ड्राइण खां मना कयो आहे, हुन में बि अलाह जो नालो पुकारियो। भई भॻवान बि त अलाह खे था चवनि न, असीं छो ड्रायूं उनजा मंदर? असांखे हुननि जे मंदरनि जी बि रिस्पेक्ट आहे, पर हुननि ताईं क़ुर पहुचाईंदो त उन वेदनि जो हिसो जेको तबाह थियल आहे, जेको हुन जे राजाउनि हथ जा कूड़ियूं शयूं विझियूं, इन मां बची ऐं उन हिसे खे बि क़ुर ते आणनि त मुस्लमान थी वेंदा। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन।